बिरादरी कई वचन एक मिनट रख जाए चल ग्राउंड में लान में हलो नहीं लान में हलो भाई कोई संगत कीअं बीहंदी दोस्तों ये जो अज असी लाइव अचूं था लाइव जॾहिं बि ईंदा आहियूं ख़ासि मक़सद जे करे ईंदा आहियूं अॼु तव्हांखे लाइव ॾेखारे वियो खैरपुर सर्किट हाउस ते असीं अॼु मौजूदु आहियूं जिते उजण बिरादरी ऐं कलेरी बिरादरी जी फ़ैसिले जी फ़तवा ॿुधाई वेंदी जॾहिं बि असीं लाइव आया आहियूं त ख़ासि मक़सद जे करे आया आहियूं थोड़ो हीअं थी बीह रहियो थोड़ो पोइते जो पढ़ंदो थोड़ो पोइते जो थोड़ो पोइते थोड़ो पोइते जो ये बदी हेरे बदी थोड़ो बच अजर खान करे थोड़ो साइड को तेरे अब थोड़ो हीअं कयो त उस्ताद हेॾां हितां अचो ठीक है क्यों अब अचे अजर खान अचे थो बा अबा काथे आहिनि असांजा संगत जेको असांजो अता हुसैन ॾियूं हवाल साम्हूं अचो अबा थोरो ॿियो त बयान जे कयो आहे अबा मोहम्मद इकबाल काथे आहे कैमरा में सही है जाते जाऊँ तो गाने थे अबा हीअं साईं के तूं भर साईं के हेॾो पोयों बि असांखे ज़रूरत न आहे भरण जी हेॾो अबा अचनि न काॾे वई हुजनि बिरादरी अदा इकबाल सुरिया बा अबा दोस्त थोड़ो पोइते इकबाल अंदर अचो अदा इकबाल अंदर सॾ अबा हाणे जेका बि तव्हांजा चङा मशीर अमीन तव्हां ॾिना आहिनि असां सभिनी मुशावरत सां अचो हाणे असां सभिनी पंहिंजी मुशावरत सां पंहिंजे सभिनी ॻाल्हियुनि सां तव्हांजी जेके बयान थिया उन्हनि सां सलाह ऐं मुशावरत सां फ़तवा ॾिनी आहे माण्हू हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि खणी ईंदी आहे उन में अमीर चङा जेके हूंदा आहिनि उहे तव्हांजी ॻाल्हियुनि खे चूंडींदा आहिनि हाणे असां बि इहे ॻाल्हियूं चूंडियूं आहिनि हाणे को तुरियूं ॿाहिरि त पंहिंजा फ़ैसिला पाण कयो था एतिरे अरसे खां पंहिंजा नुक़सान बि कयो था हाणे असां सॼी जो अर्ज़ु इहो ई आहे साईं बचल शाह जी महिरबानी साईं जन जेको हिते किरदारु अदा कयो हिन सॼे फ़ैसिले में तव्हां बिरादरनि खे आणण जे लाइ अली अदर ख़ान बीठो आहे उन्हनि जी महिरबानी मीर साहिब जन असां आरिफ़ ख़ान सभु असांजो नजफ़ ख़ान वारा असां सभु आयासीं मियां साईं अली ॾिनो आहे मियां साईं अमीरनि जुड़ियो आहे सॼी बिरादरी आहे
हेॾो असांजी कलेरी बिरादरी आहे साईं माशूक शाह जी महिरबानी साईं जन बि अॼु अर्ज़ु कयोसीं हिन जे शरीक थिया आहिनि ऐं असां पाण फ़तवा ठाही आहे उहो उस्तादु तव्हांखे फ़तवा ॿुधाए थो उन जी का फ़तवा जी का क्लैरिटी आहे त उहा खणी असां ॿुधाए आरफ़ान ॿुधाए ॿुधो धुर नंबर 1 अता हुसैन कलेरी, धुर नंबर 2 मोहम्मद इकबाल हुजण। असां मशीनरी सरपंच ॿिन्ही धुरनि जा बयान ॿुधी ॿिन्ही धुरनि जे मशीरनि मुतफ़िक़ा तौर ते फ़तवा ॾिनी त कलेरी नंगावती इल्ज़ाम जी ॿ माण्हू सफ़ाई ॾींदा जेकी ॾाॾंगा मां हूंदा ऐं खाईंदड़ पीअंदड़ हूंदा। ॿियो धुर नंबर 1 जे सजाद कलेरीअ जे खून जो ॾंडु 25 लख रुपया ऐं गदा हुसैन बुर्दीअ जे खून जो ॾंडु 25 लख रुपया ऐं ड्राइवर खे बेवाजिबी माण क़तलु करण जा 5 लख रुपया टोटल 30 लख रुपया धुर नंबर 2 वारा भरे ॾींदा। दिलदार जे ज़ख़्मी थियण जो ॾंडु 2 लख रुपया, इज़हार कलेरीअ जे ज़ख़्मी थियण जो ॾंडु 5 लख रुपया, कार जे नुक़सान जो ॾंडु 5 लख रुपया टोटल 77 लख रुपया धुर नंबर 2 वारा हिक खे भरे ॾींदा। शरीफ़ हुजण जे ज़ख़्मी थियण जा ॾंड जा 2 लख रुपया, फरहान अली हुजण जे ज़ख़्मी थियण जा ॾंड जा 2 लख रुपया, असलम हुजण जे फोत थियण जा खून जा ॾंड जा 25 लख रुपया, अब्दुल सतार हुजण जे खून जे ॾंड जा 25 लख रुपया टोटल 54 लख रुपया धुर नंबर 1 वारा ॿिए खे ॿ नंबर धुर खे ॾींदा। अॻिराई जेका अॻु में रखियल हुई उन जा 15 लख रुपया धुर नंबर 2 वारा भरे ॾींदा। जेका धुर आईंदह अॻिराई कंदी उन इहा धुर मथां 75 लख अखरे 75 लख रुपया ॾंडु हूंदो। उतां अर्ज़ी हुई आहे त जेका पहिरीं अॻु धुर नंबर 1 अता हुसैन कलेरी, धुर नंबर 2 मोहम्मद इकबाल हुजण। असां मशीनरी सरपंच ॿिन्ही धुरनि जा बयान ॿुधी ॿिन्ही धुरनि जे मशीरनि मुतफ़िक़ा तौर ते फ़तवा ॾिनी त कलेरी नंगावती इल्ज़ाम जी 2 माण्हू सफ़ाई ॾींदा जेकी ॾाॾंगा मां हूंदा ऐं खाईंदड़ पीअंदड़ हूंदा। ॿियो धुर नंबर 1 जे सजाद कलेरीअ जे खून जो ॾंडु 25 लख रुपया ऐं गदा हुसैन बुर्दीअ जे खून जो ॾंडु 25 लख रुपया ऐं ड्राइवर खे बेवाजिबी माण क़तलु करण जा 5 लख रुपया टोटल 30 लख रुपया धुर नंबर 2 वारा भरे ॾींदा। दिलदार जे ज़ख़्मी थियण जो ॾंडु 2 लख रुपया, इज़हार कलेरीअ जे ज़ख़्मी थियण जो ॾंडु 5 लख रुपया, कार जे नुक़सान जो ॾंडु 5 लख रुपया टोटल 77 लख रुपया धुर नंबर 2 वारा हिक खे भरे ॾींदा। शरीफ़ हुजण जे ज़ख़्मी थियण जा ॾंड जा 2 लख रुपया, फरहान अली हुजण जे ज़ख़्मी थियण जा ॾंड जा 2 लख रुपया, असलम हुजण जे फोत थियण जा खून जा ॾंड जा 25 लख रुपया, अब्दुल सतार हुजण जे खून जे ॾंड जा 25 लख रुपया टोटल 54 लख रुपया धुर नंबर 1 वारा ॿिए खे ॿ नंबर धुर खे ॾींदा। अॻिराई जेका अॻु में रखियल हुई उन जा 15 लख रुपया धुर नंबर 2 वारा भरे ॾींदा। जेका धुर आईंदह अॻिराई कंदी उन इहा धुर मथां 75 लख अखरे 75 लख रुपया ॾंडु हूंदो। कलेरी बिरादरी 5 ॿाहिरि वठी या अमीरनि जुड़े खे सॾो ॾींदा।